हरिओम मानव सिंधु चक्र में तव्हांजो स्वागत है। मैं राजेश वाधवानी। तव्हां सभिनी खे चेटी चंड ऐं नए साल जूं अणखुटंदड़ अणगिणियल वाधायूं। साईं तव्हांजे घर में सुख समृद्धि जो वासो सदाई बणाए रखे। चौधारी मुल्क में सॼी दुनिया में सुख समृद्धि रहे, शांति रहे, इन कामना सां अॼु जे बुलेटिन में ॾिसंदासीं चेटी चंड सां जुड़ियल कुछ खबरूं। शहर जे झूलेलाल मंदिरनि में अलॻि अलॻि पाड़नि में अलॻि अलॻि संस्थाउनि पारां कहिड़ा कार्यक्रम कया विया, इन ते हिकु झलकियन भरी रिपोर्ट। सब खबर ॻाल्हि कयूं था त विक्रम संवत 2074 जो शुभारंभ शहर में हर साल वांगुरु जल विहार में महापौर कार्यालय में सुबुह असुर जो थियो ऐं असुर खां जेके कार्यक्रम शुरू थिया वेंदे 8:30 वॻे ताईं हलिया। पर जीअं ई सूरज देवता जी पहिरीं रोशनीअ जी किरण धरतीअ ते पई, सभिनी नगाड़ा वॼाए, दुदुंबी वॼाए ऐं अर्घ ॾेई करे सूरज देवता जो स्वागत कयो, नए साल जो स्वागत कयो। अंग्रेजी तारीख़ मुताबिक़ नओं साल शुरू थींदो आहे 1 जनवरी, पर उन्हीअ जे पुठियां को वैज्ञानिक आधार कोन्हे। पश्चिमी संस्कृति वारनि पंहिंजे राजाउनि ऐं राजाउनि जे पुटनि जे नाले ते महीननि जा नाला रखिया, लेकिन हिंदू तिथि जे मुताबिक़ शुरू थियण वारो नव संवत्सर पूरी तरह सां वैज्ञानिक गणना ते आधारित आहे। हींअर 2074 विक्रम संवत शुरू थियो ऐं इन जे शुभारंभ मौके ते हर साल वांगुरु महापौर कार्यालय जल विहार में सुबुह असुर खां कार्यक्रम शुरू थिया। पहिरियों हरिनाम संकीर्तन यात्रा निकिती, सभई अची इकट्ठा थिया जल विहार में ऐं पोइ सांस्कृतिक कार्यक्रम ऐं अलॻि अलॻि धार्मिक मान्यताउनि मुताबिक़ ईश्वर आराधना करे नव संवत्सर जो स्वागत कयो वियो। भगवान सूर्यदेव जी पहिरीं किरण जीअं ई धरतीअ ते पई त सभिनी अर्घ ॾेई करे भगवान सूर्य देवता जो स्वागत कयो, नए साल जो स्वागत कयो। अचो त ॾिसूं था कुछ झलकियूं नव संवत्सर जे मौके ते नगर निगम ग्वालियर पारां आयोजित नव संवत्सर स्वागत कार्यक्रम जो। सावन नाम संवत्सर आज से प्रारंभ हो रहा है। इस अवसर पर मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। हमारा ग्वालियर, अपना ग्वालियर आने वाले वर्ष में चेटी चंडनी भगवान झूलेलाल के जन्मोत्सव नी लगातार चौथे साल ग्वालियर शहर में भारतीय सिंधु सभा पारां सुहिणी शोभा यात्रा कढी वई। शहर के श्री झूलेलाल मंदिर माधवगंज का शुरू थी करे यह शोभा यात्रा अलग अलग रस्तनि तां थी करे दानावली स्थित श्री झूलेलाल मंदिर ते पूरी थी। भगवान झूलेलाल जयंती चेटी चंड के मौके ते लगातार चौथे साल शहर में भारतीय सिंधु सभा के नेतृत्व में एक शोभा यात्रा निकती। सुबह सवेल 6:30 वगे शुरू थियल इन शोभा यात्रा में बाबा गरीबदास दरबार, SSD धाम, प्रेम प्रकाश आश्रम, बाबा रामदास दरबार, वैकुंठ आश्रम, श्री गुरु नानक देव गुरुद्वारा गोरखी स्काउट, अम्मा वावन दरबार, गोविंद आश्रम ऐं झूलेलाल मंदिरनि जा सेवादार आयोलाल झूलेलाल जा जयकारा लगाईंदा हलन पिया। शहर जी अलग अलग संस्थाउनि जा उहिदेदार भी ऐं अलग अलग मोहल्ला पंचायतुनि जा उहिदेदार भी साण साण सिंध हिंदू जनरल पंचायत जा उहिदेदार भी इन शोभा यात्रा में शामिल हुआ। नचंदा टपंदा भगवान झूलेलाल के नाले जा जयकारा लगाईंदा अलग अलग रस्तनि तां थी करे शोभा यात्रा के रूप में ये सभई श्रद्धालु दानावली स्थित श्री झूलेलाल मंदिर पहुता। पर इन खां अॻु रस्ते ते घणी जगहनि ते अलग अलग संस्थाउनि ऐं मंदिरनि टिकाणनि पारां शोभा यात्रा में शामिल श्रद्धालुओं जो स्वागत भी कयो वियो। भाउ तरुण प्रेमानी के कैमरे की नजर से ॾिसूं था कुछ झलकियूं इन शोभा यात्रा जूं।
पार्टी चाहिए भैया, पार्टी चाहिए भैया। वो तो मोटर सागर मुरे चेटी चंड ॾींहुं लगातार 2 साल ग्वालियर शहर में कुछ नौजवाननि लक्ष्मीगंज स्थित मुक्तिधाम में वञी करे उते स्थापित भगवान झूलेलाल जी प्रतिमा जी साफ़ सफ़ाई कई, नई पोशाक धारण कराई, इन खां अभिषेक कयऊं। नौजवाननि में भी हाणे पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजे धर्म प्रति होब ॾिसण लाइ मिले थी। पोएं साल वांगुरु एॾे बि कुछ नौजवान इकट्ठा थी करे चेटी चंड ॾींहुं सुबुह श्री लक्ष्मीगंज स्थित मुक्तिधाम पहुता ऐं भगवान झूलेलाल जी स्थापित प्रतिमा जी साफ़ सफ़ाई कयऊं। साफ़ सफ़ाई करे अभिषेक कयऊं ऐं तंहिंखां पोइ नई पोशाक धारण कराए साईं जी पूजा अर्चना करे सभिनी जे लाइ सुख समृद्धि जी
कामना कयूं। नहीं बड़ी बन गई है। बड़ी बन गई एक पिन है, ऐसे पिन तो नहीं इसको बांध दियो बस बन गया पीछे बस ठीक है। एक इसको बांध इसको यहाँ से एक पिन लग जाएगी ना, पिन सेट इनकी जरूरत नहीं है वहाँ से बंद आज भी ना टीको लगा लगा ताई लगानी अरे लगा नहीं आ रहा निकाला गाल सागी सही करना ना, उंगली सही वाली। दाल वटन सब मिल सा, दाल वटन सब मिल सा, तोरण देवा अंदरन के लाल अकरियूं दुकड़न के दारियूं, मन जू पाए मुरादा, मन जू पाए मुरादा, देवर कन खार ओम जय झूलण माण बचन, तो जिया मेहर मर्यासा, ताजिया मेहर मर्यासा, अन्य पार दियन, ओम जय झूलण देवा। अॼु असांजे इष्ट देव श्री झूलेलाल भॻवान जो अवतार दिवस आहे। हिन करे असां मुक्तिधाम में आयासीं, जंहिंखे असां भॻवान झूलेलाल भॻवान जी अभिषेक कयोसीं सभई मिली करे। हुन खां पोइ पोशाक पातीसीं, वस्त्र पातासीं, भॻवान झूलेलाल जी आरती कईसीं ऐं पलव पाए करे अॼु जो चेटीचंड जो पावन पर्व असां हिते मनायोसीं। शहर जे झूलेलाल मंदिरनि में चेटीचंड जे मौके ते तमाम सुहिणा कार्यक्रम थिया। दानावली स्थित श्री झूलेलाल मंदिर ते सुबुह जो भगवान झूलेलाल जो अभिषेक थियो, महाआरती थी त पेशीअ जो हिते हिकु सुहिणी भजन संध्या जो आयोजन कयो वियो हो। सिंधी म्यूजिकल ग्रुप ऐं आगरे खां आयल विद्या शर्मा हिक खां हिकु सुहिणा भजन कलाम पेश करे सभिनी जो मन मोहे छॾियो। श्री झूलेलाल मंदिर दानावली में चेटीचंड जे मौके ते सिंधी म्यूजिकल ग्रुप जे भाउ जीतू खत्री ऐं आगरे खां आयल विद्या शर्मा घणी मौज मचाई। इन मौके ते घणी तादाद में संगत भी मौजूद हुई, जिन ॿिन्ही गायकनि जे मिठड़ी वाणीअ में सुहिणा कलाम भजन ॿुधी करे पंहिंजा पेर भी थिरकाया। भाउ हैप्पी जे कैमरे जी नज़र सां ॾिसूं था कुछ झलकियूं इन कार्यक्रम जूं। श्री भगवान झूलेलाल जो अवतार थियो। सिंध नदीअ जे किनारे ते ज्योति स्वरूप आकाशवाणी थी हुई कि मां तव्हांजी रक्षा कंदुमि। इहो अॼु जो ॾींहुं आहे जेका असांजे समाज जी रक्षा श्री भगवान झूलेलाल करे थो। हिन करे असां चेटीचंड मल्हाईंदा आहियूं। इहो चेटीचंड उत्सव भगवान जॾहिं आकाशवाणी थी हुई ब्रह्मा आकाश मां हिन सिंधु नदीअ जे किनारे ते इहे जोत अवतार वण देव जो थींदो। हिन करे हिन जोत जी असां सर्व पूजा आराधना कंदा आहियूं। इहे असांजे सर्व धर्म आहे, असांजो इष्ट देवता आहे। सभिनि खां पहले असांजो इहो श्री झूलेलाल भॻवान आहे। आयो लाल कयो नवयुवक नई युवा पीढ़ी खे इहो चवंदुमि कि वॾनि जो आदर कयो, सत्कार कयो। सुबुह जो उथी करे माता पिता जा पेर पवंदा। हिन पेर पवण सां तव्हांजी आया उमिरि धन भाग सुख संपत्ति सदा ही रहंदी। इहो ई असांजो नई पीढ़ीअ खे चइण जो अनुरोध आहे।
कि साईं झूलेलाल हो तुझी दरदार जिए ओ बाबा झूलेलाल। भाई जेके भी अगर लाल साईं जा प्रेम सागे नमूने श्री झूलेलाल मंदिर माधोगंज में भी चेटीचंड के मौके ते खास कार्यक्रम थिया। वाह हैप्पी छाबड़ा इन मौके ते झूलेलाल मंदिर माधोगंज में भी वया ए पंहिंजे कैमरे में कैद कयूं त उते कहिड़े नमूने चेटीचंड ते सभिनी भगवान झूलेलाल खे मनायो। श्री झूलेलाल मंदिर माधोगंज में चेटीचंड के मौके ते सुबह खां वठी देर रात ताईं कार्यक्रम हलिया। सुबह जो पहिरों भगवान झूलेलाल जो अभिषेक थियो, तंहिंखां पोइ पेशीअ जो इते केक कटे एसएसडी धाम जी बालक मंडलीअ जे पारां प्रस्तुत कयल भजन संध्या जे कार्यक्रम जरिए सभिनी चेटीचंड मनायो। पोइ सभिनी पलव पाए करे भगवान झूलेलाल जे अॻियां अरदास कई। चेटीचंड ॾींहुं हर साल वांगुरु हेल बि ग्वालियर में महाराज बाड़े ते अलॻि अलॻि संस्थाउनि पारां प्रसाद वितरण जा स्टॉल लॻाया विया। इन्हनि स्टॉलनि में प्रसाद विराइण खां पहिरियों भगवान झूलेलाल जी आराधना कई वई, काथे महाआरती थी त काथे झूलेलाल चालीसा जो पाठ थियो। पूज्य सिंध हिंदू जनरल पंचायत, सिंध हिंदू जनरल पंचायत, सिंधु वेलफेयर सोसाइटी, सिंधु सोशल सोसाइटी
झूलेलाल कल्चरल सोसाइटी, सिंधु सोशल एंड कल्चरल सोसाइटी ऐं ॿियनि बि घणनि ई संस्थाउनि इन मौके ते प्रसाद वितरण जा स्टॉल लगाया। सिंध नवयुग सामाजिक सुरक्षा मंडल, झूलेलाल कल्चरल सोसाइटी, सिंधु सोशल सोसाइटी, सिंध हिंदू जनरल पंचायत ऐं ॿियनि तमामु संस्थाउनि पारां महाराज वाड़े ते चेटीचंड जे मौके ते प्रसाद वितरण जा स्टॉल लगाया विया। इन मौके ते झूलेलाल कल्चरल सोसाइटी पारां झूलेलाल चालीसा जो पाठ कयो वियो त सिंध हिंदू जनरल पंचायत जे अध्यक्ष जीएल भोजवानी ऐं संयुक्त अध्यक्ष दादा सुदामालाल पहलाजवानी, महासचिव दिनेश पुरसवानी जी मौजूदगी में हिते भगवान झूलेलाल जी आरती खां पोइ पलव पाए सभिनी जे सुख समृद्धि जी कामना कई वई। खावंद खाली न कर हर साल वांगुरु महाराज वाड़े ते अलग अलग संस्थाउनि प्रसाद विरहाइण जा स्टॉल लगाया, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखणु इहे भुली विया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिकु नारो ॾेई रहिया आहिनि, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, माने देश में साफ़ सफ़ाई रहे त सभई स्वस्थ रहंदा। शहर में हज़ारे जी तादाद में शहरवासी सिंधी समाज जी अलग अलग संस्थाउनि पारां लॻायल स्टॉल ते प्रसाद वठण पहुता, कंहिं दोने में त कंहिं डिस्पोजल में त कंहिं कागर जी प्लेटनि में इहो प्रसाद वठतो, खाधो ऐं पोइ उते ई फिटी कयो। न त प्रसाद खाई करे दोना कागर पातरूं फिटी करण वारनि कुझु सोचियो ऐं न ई अलग अलग संस्थाउनि इन बारे में काई व्यवस्था कई हुई त उते गंद न फैलिजे। ये नज़ारो जेको तव्हां ॾिसो था इहो महाराज वाड़े जो आहे। चेटीचंड ॾींहुं महाराज वाड़े ते अलग अलग संस्थाउनि पारां जेके प्रसाद वितरण जा स्टॉल लगाया विया हुआ, उन्हनि स्टॉलनि जे ॿाहिरि प्रसाद खाइण वारनि इहे प्रसाद खाई करे कागरनि जूं प्लेटां दोना डिस्पोजल फिटी करे छॾिया। न त प्रसाद खाइण वारनि कुझु सोचो ऐं न ई संस्थाउनि इन ॻाल्हि ते ध्यानु ॾिनो त प्रसाद वितरण खां पोइ जेके गंद हिते जमा थींदो उन जे हटाइण लाइ का व्यवस्था कई वञे। दरअसल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॾहिं स्वच्छ भारत जो नारो ॾिनो हो त हुननि पाण हथ में ॿुहारी खणी करे बि सफ़ाई करण जी शुरूआत कई हुई, हिकु संदेश ॾिनो हो। ऐं कुझु ॾींहं अॻु में अचलेश्वर
मंदिर पारां भी जेको प्रसाद वितरण शिवरात्रि जिते कयो वियो हो उन ॾींहुं भी घणी गंदगी उते जमा थी वई हुई। पूर्व नगर निगम अपर आयुक्त एम एल दौतानी साहब इन मौके ते अपील कई हुई त अॻिते जेके भी संस्थाऊं अहिड़ा कार्यक्रम करनि उहे इन ॻाल्हि जो भी ध्यानु रखनि त गंदगी न थिए। दरअसल इन गंदगी जे सां हिकिड़ी ॿी समस्या थींदी आहे त दाल या छोला या सीरे जी चिकनाई जेका कागरनि जी प्लेटनि ते लॻी वेंदी आहे उन सां कुझु गाॾियूं हलाइण वारा तिरकी भी पवंदा आहिनि, किरी भी पवंदा आहिनि। इन मौके ते असां समाजसेवी डॉक्टर यशवंत दुसेजा सां ॻाल्हायोसीं त उन्हनि भी चयो साफ़ सफ़ाई जो ध्यानु असां सभिनी खे रखणु घुरिजे। बोर्ड नहीं था बोर्ड की असांजी मोदी सरकार स्वच्छता जे लाइ एॾो वॾो अभियान हलाए रही आहे, लेकिन असांजे देशवासियुनि खे थोरो इन बारे में असांखे इंगित करिणो खपे कि भई असां जेको बि प्रायोजन कयूं था उन लाइ पहले इन शइ जी व्यवस्था कई वञे। हिकु बड़ा बड़ा डस्टबिन रखिया वञनि, 2-3 माण्हू उन लाइ व्यवस्थित रखिया वञनि कि भई हीअ जेको कचिड़ो आहे उहो उन अंदरि सुरक्षित तरीक़े सां पहुचायो वञे ऐं उनखे सुठी जॻह ते अहिड़ी जॻह ते पहुचाइणो खपे जिते हिन जो नष्ट थिए। हिन किसान हाणे थो लॻे भाड़े ते प्रसाद वठण खां पोइ हाणे स्टॉल हटनि था, छा थो लॻे कि कंहिं तरीक़े पोज़ीशन आहे? बरसाति वठण खां पोइ त ईअं थो लॻे हिते लाइ छा थियो आहे, पतो नथो पए कि हिते कहिड़ो उधम अचो छा। ऐं अॼु आर्तवार निज़ाम आश्रम में बाबा जय बाबा जन जो जन्मोत्सव घणे धूमधाम सां मल्हायो वियो। इन सां जुड़ियल कुझु ख़बरूं तव्हांखे ईंदड़ हफ़्ते जे बुलेटिन में ॾेखारींदासीं। ॿिए हफ़्ते वरी मिलंदासीं, तेसीं ताईं हरिओम।